अस्सलाम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंकी। आओ यहाँ पेरिया गुल सबका पेरी एक नज़र हेडलाइंस ते। मुल्क के मथियन इलाइक़नि में शदीद बर्फबारी, आम जिंदगी मफलूज। KPK आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में रोड बंद। हवेली ज़िले में एम्बुलेंस समेत 25 गाड़ियूं फासी पयूं। 30 ॼणनि खे रेस्क्यू कयो वियो। चित्राल में बर्फानी छिप किरण सबबि घर मथां छिप किरी पई, 9 ॼणा फौत। एपटाबाद में जनरेटर जो गैस भरण सबब 3 जवान फौत। KPK में सुभाणे खां अंगारे ताईं वधीक बरसात ऐं बर्फबारी जी अॻकथी थी। गुल प्लाज़ा मां हिन वक़्त ताईं 71 लाश ऐं इंसानी उज़वाहत। पुलिस सर्जन डॉक्टर सुमैया जो चवणु आहे त 20 लाशनि जी सुञाणप मुकमल थी चुकी आहे। लाश सड़ियल हुजण करे DNA जो अमल ॾुखियो थी वियो आहे। DC ॾखण जावेद नबी खोसो मूजिबि गुल प्लाज़ा खे 90% ताईं क्लियर कयो वियो आहे। 10 खां 11 माण्हू लापता आहिनि, जिन जी ॻोल्हा जारी आहे। रेस्क्यू इख़्तियारनि मूजिबि प्लाज़ा जे मलबे मां 4 DVR मिलियूं आहिनि, जिन सां साने जा कारण मालूम करण ऐं शाहिदियूं गॾु करण में मदद मिलंदी। गुल प्लाज़ा साने जी शुरूआती रिपोर्ट साम्हूं अची वई। रिपोर्ट में चयो वियो आहे त गुल प्लाज़ा जी ज़मीन KMC जी मिल्कियत हुई। 1883 में उहा ज़मीन ट्राम सर्विस लाइ लीज़ ते ॾिनी वई हुई। 1983 में उहा ज़मीन जिनका नाले ग्रुप ख़रीद करे वरिती। उन वक़्तु कराची जो मेयर अब्दुल सत्तार अफ़गानी हो। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त नई लीज़ वठण खां सवाइ गुल प्लाज़ा जी तमीर शुरू कई वई। ₹3 फ़ी गज़ ज़मीन जी लीज़ फारूक सत्तार दौर में ॾिनी। इज़ाफ़ी फ्लोर नेमतुल्ला ख़ान जे दौर में रेगुलाइज़ थिया। टेक्निकल ऐं जांच टीम पारां गुल प्लाज़ा जी इमारत जो दौरो। जांच टीम DC ॾखण सां गॾु इमारत जे ग्राउंड फ्लोर जो जाइज़ो वरितो। टीम जे मेंबरनि इमारत जे अंदरूनी हिसनि जी सूरतहाल ॾिठी, बाहि में सड़ियल सामान ऐं दुकाननि जो जाइज़ो वरितो। MKM अॻवान फारूक सत्तार चयो आहे त गुल प्लाज़ा साने ते संगीन नोयत जा सवाल आहिनि। वॾे वज़ीर साने ते जवाब ॾियण बदिरां माण्हुनि खे गुमराह पियो करे। सवाल हिकिड़ा ऐं जवाब ॿिया ॾिना पिया वञनि। मेयर 23 कलाकनि खां पोइ गुल प्लाज़ा पहुतो। हुन इस्लामाबाद में छापे कयो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फारूक सत्तार वधीक चयो आहे त सवाल कयूं था त चयो वञे थो साने ते सियासत पिया कयूं। असां के बि इल्ज़ाम न लॻाया आहिनि, रुॻो सवाल कया आहिनि। खणी मञी बि वठूं त लीज़ ॾिनी वई, पर छा उहा लीज़ चैलेंज थी? असां साने तां माण्हुनि जो ध्यानु हटाइण जी कोशिश कई पई वञे। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी सां अमरीकी सफ़ीर नेटली बेकर जी मुलाक़ात। पाक अमरीका लाॻापन ऐं गॾियल मफ़ादनि जे शोबनि में ताउन ते ख़्यालनि जी ॾे वठि। ॿिन्ही मुल्कनि में जाली वीज़ा नेटवर्क ख़िलाफ़ गॾियल कार्रवाई जो फ़ैसिलो। गृह वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त जाली काग़ज़नि जे नेटवर्क में मुलविस अंसर रैट जा हक़दार न आहिनि। एजेंट माफ़िया ख़िलाफ़ ज़ीरो टॉलरेंस जी पॉलिसी आहे। एजेंट माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई में अमरीकी ताउन जी आजिया कयूं था। लकी गुलाम शाह में शहीद थियल SHO जो 18 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। 2 ॾींहं अॻु ॾोहारियुनि सां मुक़ाबले में SHO लकी गुलाम शाह ख़मीसो ख़ान बिरोही शहीद थियो हो। सरकारी फ़रियाद ते दाख़िल केस में 10 सुञातल ऐं 8 अणसुञातल जवाबदार नामज़द। गिरफ़्तारनि लाइ छापा। पिरियालो वेझो नौजवान ऐं नारी कार इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी क़तल। कोट मीर मोहम्मद में जवाबदारनि नारी अलावराई शर खे क़तल करे छॾियो। केटी ज़मान शाह वारे इलाइक़े में नौजवान ग़ुलाम हुसैन तेगानी बेदर्दी सां क़तल। पुलिस मूजिबि शहर बिरादरी जे जवाबदारनि नारी ऐं नौजवान खे कार जे इल्ज़ाम हेठि क़तल कयो आहे।